अल्लाह ताला जल जलालु अमन वालु ईमान वारन जे मथा एहसान फरमायो। कजे मथा सभई गद्दी चओ लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, बेशक अल्लाह ताला ईमान वारन ते एहसान फरमायो। तवा सा जे कदे गौर कंदासे तो कुरान करीम में अल्लाह ताला पांजी तारीफ बयान फरमाइया, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सबई तारीफ अल्लाह पाक जे लाए, ओ अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जो को सबनी जहानन वारन जो पालींदड़ा। रब्बिल आलमीन चो रब्बिल, इन आलमीन में सब अची विया। यहूदी इन में, नसारा इन में, मुनकिर इन में, मुनाफिक इन में, मुशरिक इन में, मञण वारा इन में, न मञण वारा इन में, आबिद ज़ाहिद इन में, गुनहगार काफर सभी इन आलमीन में अचिया। अल्लाह ताला फरमाइदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, मां सभनी जहानन वारन जो रब आहियां। रिज़्क़ ॾींदो आहियां त सभनी खे ॾींदो आहियां, हवा घुलाईंदो आहियां त सभनी जे लाइ घुलाईंदो आहियां, बरसात वसाईंदो आहियां त सभनी जे लाइ वसाईंदो आहियां, फसल पैदा कंदो आहियां त सभनी जे लाइ कंदो आहियां, सिज खे उभारींदो आहियां त सभनी जे लाइ उभारींदो आहियां, चंड जी रोशनी मोकिलींदो आहियां त सभनी जे लाइ मोकिलींदो आहियां, मौसमूं तब्दील थींदियूं आहिनि त सभनी जे लाइ थींदियूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो मां सभनी जो रब्बुल आलमीन आहियां। इहे को नथो चवे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल मुमिनीन। सबई तारीफूं अल्लाह पाक जे लाइ जेको रुगो मोमिनन जो रब्बा चवे थो त न मां रब्बुल आलमीन आहियां। रब्बुल मोमिनीन न इए बि कोन थो फरमाए अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल मुस्लिमीन, मां रुगो मुसलमाननि जो रब आहियां। न अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो शान आहे मां रब्बुल आलमीन आहियां। मुझा दादरी सभई नेमतूं सॼे जहान खे ॾींदो आहे, इनाम सॼे जहान खे ॾींदो आहे। मञण वारनि खे रब इनाम इकराम ॾींदो आहे, न मञण वारनि खे ॾींदो आहे, फर्मा बरदारनि खे ॾींदो आहे, बेफरमाननि खे ॾींदो आहे। ऐं चवे बि थो रब्बुल आलमीन आहियां। पर हिन आयत में चवे थो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। रब्बुल आलमीन हुजण मुंहिंजो ॿी ॻाल्हि आहे, पर जेको मां एहसान कयो आहे सो आलमीन ते न कयो आहे, मां रुगो मोमिनीन ते कयो आहे। वो मोमिनन ते एहसान अल्लाह ताला कहिड़ो कयो, हवा घुलाइण उहा सभिनी जे लाइ, मींहुं वसाइण सभिनी जे लाइ, फसल पैदा करण सभिनी जे लाइ, खीर पुट धन दौलत सभिनी जे लाइ। पर उहा कहिड़ी नेमत आहे जेका रुगो मोमिनन जे लाइ आहे। अल्लाह ताला फरमाए थो इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। ओ मोमिनो मां अल्लाह ताला तव्हां ते एहसान ही फरमायो आहे जो अवां मोमिनन जे जिन्स में मां अल्लाह पाक वॾे शान वारो पैगंबर करीम तव्हां ॾे मोकिलियो आहे। असांजे महबूब करीम खे अल्लाह पाक मोमिनन ॾे मोकिले, मोमिनन जे जिन्स में रवानो फरमाए, मोमिनन जे मथां एहसान फरमायो। हालांकि होॾे अल्लाह जा एहसान पूरी कायनात लाइ, सॼे जहान जे लाइ, हर हिक जे लाइ, नेक बद जे लाइ, काफर मुसलमान जे लाइ, पर हीअ ख़ासि नेमत रुगो मोमिनन जे लाइ। मुंहिंजा दोस्तो इन्ही जे करे अल्लाह ताला फरमायो त मां इहा मोमिनन ते नेमत इन्ही जे करे कई आहे जो हिन नेमत जो क़दुरु कंदा आई। मोमिन बेक़दरनि खे कहिड़ी ख़बर आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आहे कदुर वारा कम थिया खुटा खरीदार, हीरे ऐं माणक जी के साल कलहदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे कदुर सोन जो।
मुझा दोस्तों अदीदो कुंभार के सोन जी खबर काने, लोहार के सोन जी खबर काने का। सोन जी खबर है त सोनारे के आ उनके पक्को आ जेका छार सोनारे जी छार थींदी आ न उहा बि तुरंदी आ। सोन तो तुरे पर सोनारन जी छार केरी उहा भी तुरंदी आ। इन जे करे तुरंदी आ जो न केरीअ में उन छार में सोन जा ज़रड़ा गॾिजी वेंदा आहिनि, उहा बि विकामंदी आ मुंहिंजा सुहिणा भाउ। इन्ही जे करे जो सोन क़ीमती आ। रब्बुल आलमीन फरमाए थो त मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं अल्लाह पाक मोमिनन खे ॾेई थोरो मोमिनन ते कयो आहे सभिनी जहाननि जे लाइ। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जॾहिं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु सलाम जे रहमत जी ॻाल्हि थी अचे त उहो ओॾो रब्बुल आलमीन त ही वरी रहमतल लिल आलमीन। महबूब जी रहमत सभिनी जे लाइ, पाण करीम सभिनी जे लाइ, पर अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजे महबूब जे अचण जो थोरो रुगो मोमिनन जे लाइ। मुंहिंजा दोस्तो महबूब करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रहमतन बमाना राहिमन, यानी आए मुंहिंजा हबीब असां तोखे जहान वारनि ते रहम करण जे लाइ मोकिलियो आहे। तू मुझा महबूब वरी जहान वारन ते रहमत कर, छो त रहम बमाना राहिम जे आ। राहिम जी माना रहम फरमाईंदड़ा। अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे सभिनी जहान वारन जे लाइ रहमत करे मोकिलियो आ। हदीस पाक में ईंदो आहे सोने महबूब ता कुर्बान वञा, पाण फरमाइनि था जॾहिं इहा आयत लथी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन त इब्लीस खुदा ताला खे अर्ज़ को या अल्लाह मां बि आलमीन में आहियां या ॿाहिरि आहियां। ॾिसनि था तो वारो ॾिसनि था। अबा ॾिसी वठो इन्हीअ खां घुराइजो ॿीहर काथों मुड़सो थियो आहे नथो बीहे मां छा कयां। सभु कंहिंखे एडवर्टाइज खपे न बाबा। सजण इब्लीस खुदा ताला जी दरबार में अर्ज कयो त मुंहिंजा मौला मां बि आलमीन में जहानन में आहियां या ॿाहिरि आहियां। अल्लाह ताला फरमाए तूं बि जहानन में आहीं, जहानन खां ॿाहिरि कोन। या इलाहल आलमीन पोइ मूंखे बि महबूब रहमत वारे नबीअ जी रहमत मां हिसो मिले, छो त तूं फरमायो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुझा महबूब मां अल्लाह पाक तोखे सभिनी जहानन वारनि लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। इब्लीस तो चे मौला जेकॾहिं तुंहिंजो प्यारो नबी सभिनी जहान वारनि लाइ रहमत आहे त मूंखे बि रहमत मां हिसो मिले। ॻाल्हि छा हुई ॿुधायां तव्हांखे। रते देरे वारो मां तव्हांजे शहर मां अचण वञण त घणा दफ़ा थियो आहे, पर तक़रीर जे लाइ पहिरों दफ़ो आयो आहियां। वरी कुदरत ख़ुदा जी मींहुं बि वसी पियो आहे। दुआ कयो अल्लाह ताला चंद घड़ियूं क़बूल फरमाए। उन्हनि दोस्तनि खे शाबस आजन हेॾो वॾो ख़ूबसूरत प्रोग्राम सजायो आहे। मुंहिंजा दोस्तो जलसो थिए या न थिए तव्हांजो अजर ख़ुदा वटि लिखिजी वियो। इन्नमल अअमालु बिन्नियात, अमलन जो दारो मदार नियत ते हूंदो आहे। अवां नेक नियती सां महबूब जी महफ़िल सजाई आहे। केतिरियूं तव्हांखे रुकावटूं हुजूं केतिरियूं, पर तव्हां सभिनी रुकावटुनि खे मुंहुं ॾेई सीनो सफ़र करे तव्हां जलसे खे कामयाब बनायो। या तव्हांजी हिम्मत आहे, तव्हांजो जज़्बो आहे, तव्हांजो शौक़ु आहे, तव्हांजो ज़ौक़ु आहे। पर हाणे मुहबत सां चंद ॻाल्हियूं ॿुधो। हाणे ॻाल्हि छा हुई त अल्लाह ताला न जॾहिं इब्लीस खे तड़ियो हो छा कयो हुई? ज़ना कई हुई। रते दे वारा तव्हां जलसा त घणा ॿुधंदा हूंदव, पोइ ॻाल्हाईंदा हलो मूंसां भला। चोरी कई हुई, ॻाल्हायो। खून कयो हुई, कंहिंजी बनी ते कब्ज़ो कयो हुई,
कंहिंजो प्लाट फबायो हुई पोइ भला छो अल्लाह ताला छो ॼमरुस कुरान पाक जे 14 सिपारे में आहे अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात फरमायो इब्लीस मां जरी तोखे चयो त आदम खे सजदो कर छो न कई अल्लाह पाक के जवाब ने लम अकुन ले अस्जुद ले बशरन कुरान पाक आए मुझा मौला तो मुखे चयो त आदम के सजदो कर मुखे लायक नाहे जो मां हिन बशर के सजदो कया अल्लाह ताला डमर जी पियो त मुझे नबी के बशर चवण जी शुरुआत तो कया कंहिंखे जुर्रत काने जो नबी के बशर चवे फखरुजो इन्नक रजीम व इन्ना लैक लानती इला यौमिद्दीन निकरी वल मुंहिंजी दरबार मां तू तड़ला क़यामत जे ॾींहं ताईं तुंहिंजे मथां लानत पई वसंदी ॾिसो सजदे न करण जो सबब ॿुधाए थो त हू बशरा मां बशर खे सजदो न कंदुसि अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू इन ॻाल्हि ते डमरियो त तो मुंहिंजे नबीअ खे बशर छो चयो खुदा तबारक व तआला हुन ते लानत विधी ऐं फरमाई इला यौमिद्दीन महीनो समहीना न क़यामत ताईं पर अल्लाह पाक बी हिकड़ी उन सज़ा मुक़रर कई कहिड़ी हिकड़े मलाइक खे खुदा ताला मुक़रर फरमायो जेको सुबह जो रोज़ानो इब्लीस खे हिकड़ी थप्पड़ हणंदो एड़ी थप लगंदी हुयसि जो 24 कलाक उनखे दर्द हूंदो जमल 24 कलाक खत्म थियन वरी बे ॾाड़े वरी ठा बी थप थी वञे वरी टी वरी चौथी सदियूं गुज़री वियूं आदम अलैहिस्सलाम खां वठी करे 6000 साल गुज़री विया उनखे लानत त वसंदी ही पर उनखे थप परेशान कयो रोज़ानो लगंदी हुई अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जनी महबूब खे मोकिलियो ऐं इहा आयत अल्लाह थई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन इब्लीस चयो मौला मां बि आलमीन में आहियां अल्लाह ताला चयो हाओ तू भी आहे जे बोला जे आलमीन में आया तनी रहमत वारे नबी जे सदके या थप्पत माफ कर या थप्पड़ माफ थे रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालू फरमायो पलीत बेनसीब मुझी दरबार में एड़े रहमत वारे नबी जो वसीलो वठी आयो आ जेकॾहिं इन लानत जी माफ़ी घुरी आ त माफ़ करे छॾिया पर तोखे तौफ़ीक़ कान थी रुगो थप्पड़ जी माफ़ी घुरी थी हल भला मुस्तफ़ा जे करे तो ता क़यामत ताईं थप्पड़ माफ़ जेकॾहिं न चवी हा त रसूलुल्लाह जे सदके माफ़ कर त मां रब माफ़ भी करे छॾिया छो त मां ओ महबूब आहियां जो मां पंहिंजे मिठे मोहम्मद जी मेड़ मोटाईंदो ई न आहियां इन महबूब जी मेड़ मां कॾहिं मोटाई न आहे इन महबूब जी जेको मेड़ वठी आयो आहे तंहिंखे मां माफ़ करे छॾियो आहे हाणे तोखे तौफ़ीक़ त कान थी रुगो थप तंग कयो हुई उन जी तो माफ़ी घुरी आहे चलो जेका तो शइ घुरी सा तोखे मिली बाक़ी क़यामत ताईं लानत वसंदई मुंहिंजा दोस्त महबूब करीम सॼे जहान जे लाइ रहमत थी आयो उन्ही में मुंहिंजे हबीब जे रहमत मां तूं मुस्लमान खे त फ़ाइदो आहे पर ख़ुदा जो कसम आहे काफ़िरनि खे बि फ़ाइदो आहे किया भला काफरन के किया फायदो आ अगे जेके भी कौमूं हुयूं अल्लाह जे नबियन जा बेफरमान हा अल्लाह ताला फरमाइंदो हो कूनू के रदतम खासी ऐ नबियन जा दुश्मनो भोलड़ा बनजी वञो बांदर बनजी वञो रिछ बनजी वञो अल्लाह पाक जी ज़ात गोठन जूं चकियूं पटाए मलाइकन का ऊंधियूं कराए छॾींदो हो रब्बुल आलमीन जी ज़ात उन्हनि जूं शक्लूं तब्दील फरमाए छॾींदो हो पर अल्लाह पाक जल जलालु अमन वालू अॻियनि नबियनि जे उम्मत खे दुनिया में अज़ाब इस्तीसाल ॾिनो पर जॾहिं रहमत वारो नबी आयो काफ़रनि चैलेंजूं भी कयूं इनकान हाज़ा हुवल हक़्क़ो ऐ मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो जेकॾहिं तू नबी आ इहो दीन तो अल्लाह वटां आंदो आ ऐं जेकॾहिं तू सच थो चवीं त पोइ असां तोखे चैलेंज था कयूं चओ पंहिंजे अलाह खे त भली असां ते पत्थरनि जो मींहुं वसाए बाहि जो मींहुं वसाए चवीस
एड़ा जुरत वारा एड़ा बेहया अल्लाह पाक जे हबीब के चयूं से चओ न पंहिंजे रब के भली असां ते मींहुं वसाए पत्थरन जो बाहि जो पत्थर असां ते वसाए असां तोखे कोन मञींदासीं। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात खामोश रहा। अल्लाह ताला फौरन कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई। अल्लाह ताला इरशाद फरमायो ऐ मुंहिंजा महबूब खणे न त खुटी थी जो तोखे जेल जूं था कनि त चओ पंहिंजे रब खे अज़ाब नाज़िल करे मूंखे अज़ाब कंदे का बि झल पल कान्हे। मां रब करीम ॻोठनि जा ॻोठ बर्बाद कया नूह जी क़ौम तबाह कयमि लूत जी क़ौम तबाह कयमि मूंखे कंहिंजी परवाह कान्हे पर तोखे बि चवनि था त चओ रब खे त असां ते बाहि वसाए। ओ मुंहिंजा महबूब मूंखे वसाइण में देरि कान्हे पर छा कयां मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मां रब करीम खे लाइक़ नाहे जो तू मुहम्मद करीम मौजूद भी हुजी वरी तुंहिंजे करे मां इन्हनि ते अज़ाब नाज़िल कयां। मुंहिंजा महबूब जे करे बचा पिया आहिनि तब तो महबूब मुहम्मद करीम जे करे बचा पिया आहिनि। ये आहिन अज़ाब जा लाइक आहिन बर्बाद थियण जा लाइक ये चैलेंजूं भी कनि था मूंखे देर भी कान थींदी पर कावड़ घणी थी अचे वरी जो तो रहमत वारे नबी खे तो ॾिसां त कावड़ लही थी वञे पई तुंहिंजे करे बचा पिया आहिनि। मुंहिंजा दोस्त मालूम थियो तमाम तफ़सीरनि लिखियो आहे त महबूब जी रहमत एतिरी वसी आहे जो मोमिन त महबूब जे रहमत जे सदके रहमत मां हिसेवार आहिनि पर काफ़रनि खे बि ख़ुदा तबारक व तआला महबूब जे रहमत मां हिसो ॾिए थो। सभई हिकिड़ो दफ़ो गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह ताला मोमिनन ते एहसान कयो। उन जी वजह कहिड़ी आहे हालांकि मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो त ख़ुदा जूं नेमतूं सॼे जहान लाइ सारी काइनात लाइ हर हिक जे लाइ पर अल्लाह ताला लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इन्ही जे करे फरमायो जो इन ख़ुदा पाक जे महबूब जे रहमत वारे आमद मां फ़ाइदो मोमिन वठंदा। अदा ॾिसो हिन अॼोके जलसे जा इश्तिहार भी तव्हां छपराया अथव न सही मूंखे बि मोकिलियो हो मूंखे बि मिलियो आहे तमामु वॾो ख़ूबसूरत इश्तिहार आहे। उन खां अलावा दाऊद माण्हुनि खे घर घर लाउड स्पीकर ते ऐलानात बाबा अचो फलानी तारीख़ जलसो आहे दावत बि थी इश्तिहार बि थिया इतलाउ बि थियो उन जे बावजूद भला सॼो जहान त कोन आयो आया उहे जंहिंजो नसीब हो ये ना सही दावत आम पर आया उहे जंहिंजो नसीब हो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू फरमायो मोकिलियुमि मुंहिंजो हबीब सॼे जहान जे लाइ तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जी के मिलो जन महबूब करीम ते कलमो भरियो। गोठ में अबू जहल भी रहिजी वियो घर में अबू लहब भी रहिजी वियो गोठाई तरह पर घर वारा भी रहिजी विया सगो चाचो आ महबूब जे अब्बे साईं जो भाव आ नबी करीम जे ॾाॾे साईं जो पुट आ पर मुंहिंजा दोस्त उहो भी रहिजी वियो पर कुर्बान वञा किथां फारस मां सलमान हलियो आ किथां मुंहिंजा दारूम मां हज़रत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿिया सहाबी हज़रत अवैस करनी कर्न विलायत मझां हलियो आ हबश जे विलायत मां हज़रत बिलाल हलियो आ किथां किथां ख़ल्क़ हली आ जंहिंजो नसीब थियो ऐं किथे रतो देरो किथे हिंदुस्तान खुदा तव्हां खे बि हिते दीन इस्लाम नसीब फरमाए छॾियो। इएं कोन्हे त को ॻोठाई हुजे क़ौम जो हुजे ज़ात वारो हुजे वेझो हुजे घर जो हुजे न हे सभु नसीब जी ॻाल्हि आहे। वीचारो गुलाम नबी मैसर चवंदो न त दुनिया जे कमनि में कभी रीस आहे पगर रीस कंहिंजे नसीबनि सां न आहे। अब सची ॻाल्हि आहे न सही दुनिया जे कमनि में कभी रीस आहे
बनी वरती थई मां भी वठा, कार धारी थी मां भी धारिया, बंगलो ठायो थी मां भी ठाराया, फलाणो इन कम कयो मां भी कया। इहो दुनिया जे कम में रीस कबी आ, पर मुंहिंजा दोस्त भाग में रीस कान्हे। इहो अल्लाह पाक जे तरफ खां आहे जंहिंखे अल्लाह ताला ता फरमाए। असां चऊं था ख़ुदा जा वॾा करम थिया, एहसान थिया जो असांखे ख़ुदा महबूब जे पुखड़े लगाए छॾे। अल्लाह ताला तरी फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूला। बेशक अल्लाह ताला मोमिनन ते एहसान फरमायो जो मोमिनन में अल्लाह पाक वॾे शान वारो रसूल उन्हनि जे जिन्स में मोकिलियो। इहो मसइलो ॿुधायां, हे तव्हांजा गुल ॾिसो था, मां गरीब माण्हू कपड़ा मस मस धोराए हिते आयुसि, तव्हां वरी कुर्ब जा गुल हणो सॼा कपड़ा करा। हिकु त गुलनि जी बेअदबी आहे, तव्हांखे ख़बर आहे त हे गुल मुंहिंजे महबूब जे पघर मां ठहियो आहे, पर अञा तव्हां सुधरियो कोन्हे। हणी पेरनि में लताड़े चीथाड़े बुछड़ी हालत गुल जी कंदा हो। अफ़सोस जो मक़ाम आहे, हर जाइ ते हर जलसे में झलींदो आहियां, पर सुन्नी ओड़ो जहिड़ो आहे तहिड़ो आहे ओड़ो। खुदा जे वास्ते सुधरो, गुल जो अदब कबो। हे गुल त अहिड़ी शइ आहे जो हिनखे मुंहं ते रखी दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ंदो कर, हबीब जे मथां सलात पढ़ंदो कर, दुरूद पढ़ंदो कर। हे रहमत ऐं बरकत वारो गुल आहे, हिन जो वॾो मक़ाम आहे। इनखे उछलाइणो नाहे, पेरनि में चीथाइणो नाहे, इनखे वरखा करणी नाहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बहरहाल अर्ज़ पे तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयुमि, ज़रा गौर सां ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रब थो चए मुंहिंजो मोमिननि ते थोरो आहे जो मोमिननि जे जिन्स में वॾे शान वारो रसूल मोकिलियो। अल्लाह ताला फरमायो त मोमिननि जे जिन्स में वॾे रसूल, वॾे शान वारे रसूल खे मोकिलियो। इहो मुंहिंजो थोरो आहे। चओ मुंहिंजो, ॾाढे चओ मुंहिंजो, ॾाढे चओ मुंहिंजो, कंहिंजो कंहिं ते मोमिनो थोरो अथव जो मां तव्हांखे सुहिणो नबी तव्हांजे जिन्स में मोकिलियो। मुल्ला वीचारो भुलिजी ॾिठी, मुफ्ती बि आयो हो, उहो बि चई वियो न त नबी करीम तव्हांजे जिन्स मां आयो आहे। पोइ असांजी जिन्स बशर आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम भी असांजे जिन्स मां बशर थी आयो। पोइ असां ते छो था कावड़ जो तव्हांजे मुफ्ती पाण चयो आहे त मिन अनफुसिहिम तव्हांजे जिन्स मां। मां इन मसइले खे थोरो वज़ाहत कयां, छो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सुभाणे मतां को तव्हांखे को मयार ॾे, तव्हांजो सीनो साफ़ हुजे, दिमाग़ साफ़ हुजे, सुभाणे तव्हां ॻाल्हाइण जहिड़ा हुजो। मां चवंदो आहियां त सुन्नी कुझु सिखे, छा ॾाढे ॻाल्हायो, कुझु सिखे। हिन कन मां ॿुधी हिन मां कढी न छॾियो, रुगो नारनि ते ज़ोर बि न हणो, रुगो नाच ते बि ज़ोर न हणो। कुझु थधा थी वियो, सोचो वक़्तु गुज़री वियो आहे मुंहिंजा अदा नारनि हणण वारो, हाणे कम जो वक़्तु अची वियो। अल्लाह ताला थो चवे त मुंहिंजो महबूब तव्हांजे जिन्स में आयो, इहो मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम खे असांजे जिन्स में अल्लाह मोकिलियो, अल्लाह थोरो कयो। छा ख़ुदा ताला ॿी जिन्स में मोकिले सघे पियो छा? हा, ॿुधो क़ुरान, वलौ नशाउ लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यखलुफून। रते देरे में सुभान अल्लाह ते भी उशुर आ मां भया भया ॾाढे रो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वलौ नशाउ, मां रब करीम जे कॾहिं चाहियां लजअलना मिनकुम मलाइकतन, ओ आदम जा बचड़ो, ओ हवा जी औलाद, आदम जी औलाद, ऐ इंसानो, वलौ नशाउ लजअलना मिनकुम, मां रब करीम खे ताक़त आहे जेकॾहिं मां रब्बुल आलमीन अवां इंसाननि मां लजअलना मिनकुम मलाइकतन, अवां मां जेकॾहिं मां मलाइकनि खे पैदा फरमाए ज़मीन ते ख़लीफ़ो करे रसूल करे मोकिलियां त मोकिले सघां थो। मुल्ला तो के छा चवंदो आहे,
बकरी मां बकरी, गऊ मां गऊ, ढगी मां ढगी, उठ मां उठ, हाँ बशर मां बशर, ये चवंदा न बा। तो हजरत अब्दुल्ला है, हजरत आमना मां भी हजरत नबी करीम इंसानी शक्ल में बशरी लिबास में बशर थी आयो, छो तो हर जिन्स जिन्स मां ईंदी आ। अल्लाह ताला फरमाए तो तव्हां जो इहो कानून आ, बकरी बकरी मां, ढगी ढगी मां, मेह मेह मां, उठ उठ मां अल्लाह ला कानून कने मां त रब ओ आया जो हिकड़ी जिन्स के बी जिन्स मां पैदा कया त करे सघंदो आया। अदा हेॾे त निहारियो अल्लाह ताला जे प्यारे नबी सालिह अलैहिस्सलाम के माण्हुनि चयो तू नबी आ? चई हा। चई जो नबी आ त असांजो मुतालबो आहे। चई कहिड़ो? चई न पत्थर मां ॾाची ठाहे ॾे। सालिह अलैहिस्सलाम चुप थी वियो। छो चुप कयई? चई तरसो त मां पंहिंजे ख़ुदा खां त पुछां। या इलाहल आलमीन, हिन बदमाश क़ौम मूंखां सुवाल कयो आहे। कहिड़ो सुवाल? त हिन पत्थर मां तूं ठाहे ॾे। ओ मुंहिंजा मौला कानून त तुंहिंजो आहे त उठ उठ मां ठहंदो आहे, बकरी बकरी मां ठहंदी आहे, मेह मेह मां ठहंदी आहे, रिढ रिढ मां ठहंदी आहे, माण्हू माण्हूअ मां ठहंदो आहे। पर हिननि कानून जे ख़िलाफ़ मुतालबो कयो आहे। काॾे पत्थर काॾे उठ। ओ मुंहिंजा मौला हाणे मां छा चवां? रब्बुल आलमीन फरमायो प्यारा सालिह अलैहिस्सलाम तू मुझो नबी आ, तू मुझो प्यारो आ, तू मुझो महबूब आ। अल्लाह पाक फरमाईंदो आ त मां रब करीम कानून जो मोहताज कोन आहियां। मां जॾहिं पंहिंजे यारनि ऐं पंहिंजे प्यारनि जी ॻाल्हि मञींदो आहियां त कानून टोड़े छॾींदो आहियां। मुंहिंजा प्यारा सालिह घुरण तुंहिंजो कमु आहे, पत्थर मां ॾाची पैदा करण मुंहिंजो कमु। घुर त सही। अल्लाह ताला जे नबी दुआ घुरी, कौम चयो त ॾाची रुगी न खपे, ॾाची ॼमे पत्थर मां मथे निकिरे, निकिरण सां ढुकी हुजे, ढुकी हुजण सां वरी ॿई अॻियां पेर यकदम खोड़े, गोॾा खोड़े, अञा पोल खोड़े ई कोन त वरी गोरो ॼणे। गोरो रुगो न ॼणे, हुनखे चार थण हुजनि, हिकिड़े थण मां पाणी, ॿिए थण मां खीर, टे थण मां माखी, चौथे खीर मां शराबन तहूरा जी नहर पई वहे। इहे चार क़िस्म जा हुजनि। अल्लाह जे नबी फरमायो परवाह न कयो, मुंहिंजो रब इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर। मुझे रब करीम जे ज़ात बाबरकात के वडी ताकत आ। पंहिंजे महबूब नबियन जा हथ रब खाली कोन छॾींदो आ। अल्लाह जे नबी दुआ घुरी, नतीजो निकतो ॾाची ठही वई, पत्थर फाटी पियो, ढुकी हुई, वेठी त गोरो ॼणई, उथी बि त चार थण, चार क़िस्म जो पाणी पियो अचे। अल्लाह ताला के रब करीम जे ज़ात बाबरकात के वडी ताकत आ। सालिह अलैहिस्सलाम चवे तो मौला खीर घणो ॾींदी? अल्लाह ताला फरमायो जेका मां पंहिंजी मर्ज़ी सां ॾाचीअ मां ॾाची ठाहींदो हा, उहा 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो वध में वध 6 किलो ॾींदी आ। पर जेका पंहिंजे यार जे चवण सां ठाहींदो आहे तंहिंजे खीर जी हद हूंदी कान्हे का। हक चार यार या गौसे आजम दस्तगी। हाणे नारा नारा बस ॿुधो, रुकावट न वेझो, ॻाल्हियूं ॿुधो। नारे जो मां मुखालिफ़ कोन आहियां, पर नारे में टाइम ज़ाया थींदो आहे, वक़्तु वेंदो आहे। अवां 2-3 ॻाल्हियूं ॿुधी वठो। मुंहिंजा दोस्त क़िस्मत जी ॻाल्हि आहे, अलाए केतिरनि सालनि खां पोइ अचणु थियो आहे, वरी क़िस्मत कॾहिं अचणु थिए। अवां ॿुधो अल्लाह ई अल्लाह जे हबीब जो शान। सालिह अलैहिस्सलाम जे चवण सां अल्लाह पाक पत्थर मां ॾाची ठाहे। ख़ुदा थो चवे मां जिन्स जो मोहताज कोन हा। अदा जे पत्थर मां ॾाची ठही सघे थी त अम्बड़ आमना जे पेट मां नूर बि अची सघे थो। हाओ या न? हजरत अब्दुल्ला जे पुठिया मुबारक मां नूर अची सघे थो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पंहिंजे कुदरत सां कानून जो मोहताज नाहे। इहो कानून तुंहिंजे लाइ या मुंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त मां कानून खां पाक आहियां। वरी छा चवंदी आहे? बशर खाईंदो आहे, नूर खाईंदो थोरो आहे। बशर खाईंदो आहे, नबी से खाईंदा हा, गोश्त खाईंदा हा, मानी खाईंदा हा, फ्रूट खाईंदा हा, खजी खाईंदा हा, पानी पीअंदा हा। नूर किथे खाईंदो आहे? मौलवी वीचारे क़ुरान पढ़ियो ई कोन्हे।
मुझा दोस्तों मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे मुकाबले में वियो। फिरौन जा जादूगर नोड़ियूं खणी आया, नाग थी आ, रसा खणी आया, अजदहा बणजी विया। वंजा दोस्तों सामो विछू नाग बलाऊं पिया घुमन। मूसा अलैहिस्सलाम चयो मौला हे जादूगर हनुमान तो जो नबी आया, हाणे मां छा कयां? अल्लाह ताला फरमाए तो अलके असाक, ऐ सोहणा या लठ फिटी कर। अल्लाह जे नबी हजरत मूसा अलैहिस्सलाम लठ जो फिटी कई, अची जो बीठी तो जा समूरा रसा नोड़ियूं नाग सब खाई वई। आई वडो अजदहा नाग बणजी वियो। मुंहिंजा दोस्तों फिरौन ते हमलो कई वठी फिरौन भगो, माड़ीअ ते चढ़ी वियो आहे, कढ लगसि। मुंहिंजा दा हिकिड़ी ॼारी माड़ीअ जे हेठां त ॿी ॼारी माड़ीअ जे मथां, सॼी माड़ीअ खे पई गिड़काए। फिरौन रड़ियूं कयो, ओ मूसा कसम थी सचे रब जो बचाए। मूसा अलैहिस्सलाम चयो अल्लाह जो नालो आंदो थी बचाया तो मौला हाणे हिन लठ खे छा कयां? अल्लाह ताला फरमाई नाग खे वरी हथ विझो। अल्लाह जे नबी जो हथ जो विधो, साॻी लठ जी लठ। हाणे रते देरे जा मुसलमान ॿुधा लठ जो लठ नोड़ियूं काॾे विया, उहे रसा काॾे विया? तू तो चवी त बशर खाईंदो आहे, नूर कोन खाईंदो आहे। मां तो चवां अल्लाह जे कुदरत सां जेकॾहिं लठ खाई सघे थी जे मुहम्मद करीम खाधो त छा थी पियो? लठ जो खाइण इहो मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो आहे। ऐं कुर्बान वञा आमना जे लालता, मुंहिंजे मुहम्मद करीम जो खाइण मुंहिंजे मुहम्मद करीम जो मौजज़ो आहे। वादा मां तोखे अर्ज़ कंदुसि, तू रुगो नबी करीम जे खाइण खे न ॾिस। महबूब करीम खाईंदा हा, तू थो चवीं त मां बि खाईंदो आहियां, पर तू खाईंदो आहे, खाइण खां पोइ अठे पर छा कढंदो आहे इहो कॾहिं सोचियो अथी? रब जो कसम आहे, महबूब जी कुंवार अम्मा आशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए, वल्लाहि मा रअयतु कत्तु क़दरन इल्ला शम्ममतु रिहल मिस्क वल अंबर। मुझो हबीब करीम जै जाए ते कज़ा हाजत ला वींदा, मुझे घर में मां उते हासे कार ॾिसण वींदी हुअसि। चवे थी ख़ुदा जो कसम मूंखे सारी ज़िंदगी कॾहिं बि गंदगी नज़र कान आई। महबूब जे वेहण वारी जाइ ते मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू ईंदी हुई। रुगो खाइण ॾिठी ॿियो पासो कोन थो ॾिसी, हिकिड़े पासे पे रुकावट वॼाई, ॿई पासा निहार। ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे लाइ बुखारी शरीफ़ जी हदीस पाक आहे, बुखारी शरीफ़ जी। ऐं रावी भी अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा है। उहा थी फरमाए ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे महबूब जे घर में 3 महीना बाहि कान ॿरंदी, न ताम पचे, न मानी रझे, न बोड़ रझे, का शय कान। बीबी साहिबा छाते गुज़र हूंदो हो? बीबी साहिबा फरमाए थी ख़ुदा जो कसम रसूलुल्लाह जो दीदार कंदासीं बुखूं लही वेंदियूं। मशहूर हदीस आहे, सोहणे नबी करीम रोज़ो रखियो, रोज़ो शाम जो खोलबो आहे, पर महबूब कोन खोलियो, रात जो भी रोज़ो, वरी ॿिए ॾिहाड़े रोज़ो, ॿी रात बि न खोलियो, ॿी रात भी रोज़ो, 3 ॾिहाड़े भी रोज़ो, 3 रात बि न खोलियो, 3 ॾींहं रात भी रोज़ो। चौथो ॾिहाड़ो थियो त असहाबनि चयो अचो त पाण बि नबी साईं वांगुरु रोज़ा रखूं। साईं खे चौथो रोज़ो, असहाबनि खे पहिरों रोज़ो। साईं चौथे रोज़े ते रोज़ो कोन खोलियो, न को खाधो न को पीतो, असहाबनि बि कुझु कोन खाधो, पर पेट में पुलिस हुजे। ॾाढी सूरनि जी रात गुज़री। 5 ॾिहाड़ो हबीब खे आहे, असहाबनि खे ॿियो ॾिहाड़ो आहे, पर को काथे किरियो पियो आहे, को काथे किरियो पियो आहे, को पाणी जा मुंहं खे छंडा पियो हणे, को कपिड़ा पुसाए मुंहं जे मथां पियो रगाए, चप सुकी आहे, परेशान थी आहे। हुज़ूर करीम फरमाए था मा बालु अक़वामिन, छा थियो अथव जो परेशान आहियो? अखियूं डरा ॾेई वियूं अथव, चप ख़ुश्क थी विया अथव, उथण वेहण खां आज़ुर्त थी विया हो। असहाबन को इन्ना नुवासिलु बिमिस्लिक या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा महबूब असां तो वांगुरु लगातार विसाल जो रोज़ो रखियो आहे। साईं खे 5 ॾींहं गुज़रिया, रात ॾींहं लगातार रोज़ो आहे। असां बि चयो त साईं वांगुरु असां बि रोज़ो रखूं, पर मुंहिंजा महबूब वाके 5 ॾींहं हुआ त बि परवाह न आहे, असांखे त 1.25 ॾींहं बि थकाए विधो आहे। रोज़े रखण वारा केर हा? चओ सिद्दीक़ अकबर, चओ सुभान अल्लाह। रोज़े रखण वारा केर हा? फारूक
आजम। रोजे रखण वारा के रहा उस्मान ज़ुन्नूरैन। रोजे रखण वारा सामो के रहा हैदर करार। रोजे रखण वारा के रहा सामो मुझे महबूब जा जलील कदर सहाबी हा। सबनी चयो क़िबला तो वांगुर असां भी लगातार रोजो रखियो आ। महबूब मथा वर्दी ॾिनी सा ॿुधण जहिड़ी आ। मुस्लिम शरीफ खोल, बुखारी शरीफ खोल, मुझे हबीब छा फरमायो। सहाबन के अबू बकर के, उमर के, उस्मान के, अली के जलील कदर सहाबन के मनींदा हो या न। खबरदार मता करी सहाबा सा बुग़्ज़ रखियो थी। खबरदार मता सहाबा सा कॾहिं का बेअदबी वारी ज़ुबान इस्तेमाल कई थी। सभिनी सहाबन जो अदब कर, सभिनी के खुदा ताला इज्जत बख्शिया। महबूब जा सब सहाबी जन्नती, चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे सालिह बाने छा चयो आहे, चवे तो मिठे मुहम्मद जा चारई यार दिली, मिठे मुहम्मद जा, चओ सुभान अल्लाह, चारई यार दिली, अबा बकरो उमर उस्मानो अली, मिठे मुहम्मद जा। ॾाढे चओ सुभान अल्लाह, दिल खोले चओ सुभान अल्लाह। सब सहाबी असांजे लाइ अखियुनि जो नूर, चओ सुभान अल्लाह। सहाबन छा चयो, या रसूल अल्लाह असां तव्हां वांगुर जीअं न तव्हां रोज़ो रखियो आहे, असां बि तव्हां वांगुर रोज़ो लगातार रखियो आहे, खोलियूं कोन था ॾींहं जो बि रोज़ो, राति जो बि रोज़ो। हबीब चयो शाबाश शाबाश शाबाश। न, पाण छा फरमायूं ॿुध, पाण फरमाइनि था अय्युकुम मिसली, अव्हां मां मुहम्मद जहिड़ो केरु। छा फरमायूं, हाणे थका हो मां बस कयां। छा फरमायूं, अय्युकुम मिसली, अबू बकर, उमर, उस्मान, अली, तव्हां मंझां मां जहिड़ो केरु आहे, याने तव्हां मूं जहिड़ा, चओ चओ तव्हां मूं जहिड़ा। पाण फरमाइनि था अय्युकुम मिसली, केरु वातरींदो आहे मुंहिंजो रब, खाराईंदो बि आहे, पीआरींदो बि आहे। हबीब फरमा अन अबीतु इंद रब्बी, बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे, मोतबर किताब आहे हदीस पाक जो, सियासत जे सभिनी किताबनि मां मुस्तनद किताब आहे। हुजूर पंहिंजे गुलामनि खे खुदा जो कसम आहे, पूरी रूई ज़मीन जा गौस, कुतुब, वली, इमाम, दरवेश हिकिड़े पासे, मुस्तफ़ा जो सिद्दीक़ हिकिड़े पासे। सभई जो सुभान अल्लाह। अफ़्ज़लुल बशर बादल अंबिया बितहक़ीक़ अबी बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु। नबियन खां बाद में जेकॾहिं को अफ़ज़ल आहे, नबियन खां बाद में जेकॾहिं को आला आहे, नबियन खां बाद में जेकॾहिं कंहिंजो दर्जो मथे आहे, त मुहम्मद जे सहाबन में सभ खां अव्वल हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। उन्हीं सिद्दीक़ अकबर के नबी पे चवे, अबू बकर तू मूं जहिड़ो नाही, उमर तू मूं जहिड़ो नाही। उहो उमर जंहिंजे लाइ नबी फरमाए लौ कान बादी नबियन लकान उमर। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि, मूंखां बाद में नबूअत कान हलंदी, पर जेकॾहिं को अचे हा त उमर नबी थिए हा। हजरत उस्मान गनी जे लाइ नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, मुंहिंजो उस्मान उहो उस्मान आहे जंहिंखां मलाइक बि हया कंदा आहिनि। अलील मुर्तज़ा खे नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजो भाउ सॼो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, इहे जलील क़दर सहाबी आहिनि, पर हुज़ूर आंगुर जो इशारो करे चओ थो अय्युकुम मिसली, केरु आहे तव्हां मां मूं जहिड़ो। मां त राति रब वटि गुज़ारींदो आहियां, मूंखे खाराईंदो बि आहे, पीआरींदो बि आहे। कंहिं बि सहाबी कोन चयो त क़िबला असां तो जहिड़ा आहियूं। सभिनी सहाबनि जो अक़ीदो हो त मुहम्मद करीम असां जहिड़ो त कोन्हे, पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन्हे। सहाबी चवे नबी असां जहिड़ो नाहे। छा सहाबी चवे नबी असां जहिड़ो, ऐं वहाबी चवे नबी असां जहिड़ो आहे। केॾो ज़ुल्म आहे मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ। अफ़सोस आहे जंहिं नबी ते कलमो भरियूं, जंहिंजा उम्मती सॾायूं। हिंदू कॾहिं कोन चवंदा त राम कृष्ण असां जहिड़ो आहे। ईसाई कॾहिं कोन चवंदा त ईसा नबी असां जहिड़ो आहे। यहूदी कॾहिं कोन चवंदा त हज़रत मूसा असां जहिड़ो आहे। मुंहिंजा अदा सिख
सिख कॾहिं कोन चवंदा त गुरु नानक असां जहिड़ो आहे। अरे काफ़र कादियानी मिर्ज़ाई कॾहिं कोन चवंदा त काफ़र कादियानी असां जहिड़ो आहे। अफ़सोस आहे जो मुस्लमान सॾाइण वारो, नबी ते कलमे भरण वारो, उहो थो चवे नबी मां जहिड़ो आहे। ख़ुदा जो कसम आहे नबी असां जहिड़ो कोन्हे, 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन्हे को। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी, हुज्जत हो त पुनल सामू कमीनी अके ही, असुल आरिय जाम जे पले आऊं पे ई, हू जा पा इन पेरन में तह जुती अदा जे ही, हाणे विसारे वेही तन के चिन के आऊं की